साईं कहानी आहे, कहानी जो उनवान आहे बजट। यूसी चेयरमैन यार मोहम्मद जूं बटाकूं सुबुह जे पहर संदसि ओताक जे अंगण ते तिड़के जो ताव वठंदड़ ॻोठ जे माण्हुनि शौक़ सां पई ॿुधियूं। कुझु महीना अॻु बल्दियाती इलेक्शन वारे पारूथे मौज़ू ते ड्राड़ुनि जा धूड़िया लाइ ॾिनई, तोड़े जो इलेक्शन ठॻीअ सां खटी हुयई ऐं मुख़ालिफ़नि खेसि सहकायो हुयो, पर तक जे MPA ऐं MLA साहब जे ख़ासि महिरबानियुनि सां चढ़ियो। पर तंहिं हूंदे बि हमराह अॼु कपिड़नि में नथे मापियो, लॿाड़ अहिड़ी थिए हयई ॼण बिना मुक़ाबले चूंडिजी आयो हुजे। यार मोहम्मद जे बटाकुनि मां अॼु ख़ुशी कुझु सवाई थे झलकी, वियो ड्राड़ मथां ड्राड़ हणंदो ऐं संदसि कचहरीअ में वेठल ॻोठाणा खेसि कूड़ो दाद ॾींदा रहिया। कचहरीअ में वेठल ॻोठाणे गहणे जंहिंखे संदसि अॼोकियुनि ड्राड़ियुनि मंझि हमराह जे ख़ुशीअ जी खुड़कत राति ई पइजी वई हुई, पर उन राज़ तां पर्दो हटाइण जे लाइ खांइसि पुछी वेठो, यार मोहम्मद अॼु भला घणो ख़ुशि थो लॻीं, ख़ैर त आहे? घणा साल जी पहिरीं बजट मिली आहे, पहिरीं बजट जो ॿुधी कचहरीअ में वेठल कुराड़े कामिल खांइसि पुछो, पोइ भला छा सोचियो अथई बजट मां माण्हुनि जा कहिड़ा कहिड़ा कम कराईंदी? कुराड़ा, इलेक्शन खटण खां पोइ ही पहिरीं बजट आहे। पहिरियां अलाह जो कमु, बाक़ी पोइ माण्हुनि जा कम बि पिया कराइबा। अलाह जो कमु? वरी का मसीत ठहिराईंदो छा? पर असांजे ॻोठ में अॻे ई मसीतूं खुटियूं हुयूं छा? मतां का ड्रथल सतल मसीत हुजे ऐं उन जी मरमत कराइण जो सोचियो हुजई। कुराड़ो कामिल दिल ई दिल में सोचणु लॻो, बल्कि रहियो कोन थियुसि ऐं खांइसि पुछी वेठो, का नई मसीत ठहिराईंदे या कंहिं ड्रथल मसीत जी मरमत जो सोचियो अथई? कुराड़े कामिल जे सवाल दौरान यार मोहम्मद जे खीसे में पियल मोबाइल फ़ोन ते बिजां तीर बिजां अले वारो गानो वॻो। यार मोहम्मद बटण दॿाए ॻाल्हाइण लॻो, हेलो बा, वालेकुम सलाम बा, ख़ैरियत बा, ओताक ते ई बा, हलिया अचो। फ़ोन बंदि करे पंहिंजे हारी हुज़ूर बख़्श खे चवणु लॻो, अड़े उथ हुज़ूरा, वञ घर चांहि ते चई अचनि था अटे ते चटी, यूसी जी सॼी काबीना थी अचे। निभागनि खे बजट जी ख़बर त पई आहे, पर हाणे अची पेट में विलो पियो अथनि। अञा राति त पैसा मिलिया आहिनि, सिजु 3 गज़ बि ज़मीन ते मस चढ़ियो आहे त फ़ोन कई अथनि। यार मोहम्मद जूं ड्राणूं फ़ोन अचण खां पोइ हाणे यूसी काबीना बाबति पिटण में तब्दील थी वियूं। इलेक्शन बि त मूं अकेले सिर खटी ही, निभागा ज़ाहिर ई कोन हा। अड़े वाइस चेयरमैन वलण खे रुॻो पुलिस जी मानीअ जो चयुमि त बि गुसाए वियो। इलेक्शन वारे ॾींहुं पुलिस ऐं मास्तर सभु मुंहिंजे कंध में, हाणे वरी बजट जो ॿुधो अथनि त हमराहनि खे अची बाहि लॻी आहे। पर आॾो बि यार मोहम्मद अथनि, यार मोहम्मद अंगूठो त ॾियनि। यार मोहम्मद जंहिंजी कुझु वक़्तु अॻु वारी ख़ुशी हाणे दोस में तब्दील थी चुकी हुई, वाइस चेयरमैन वलण ऐं 3 काउंसलरनि जी गिला में लॻी वियो। कचहरीअ में वेठे ॻोठणा हावकार में कंधु धूणींदा रहिया। गिला जारी हुई त हमराह अची ओताक जे अंगण ते पहुता। यार मोहम्मद उथी खड़ो थियो, हमराह ॿखे पइजी विया, अहिड़ा ॿख जो केरु छॾाए, साईं ॼण के वरहनि खां पोइ मिलिया हुजनि। मुबारकुनि ऐं ख़ैर मुबारकुनि जा आवाज़ टहकनि सां गॾु थे ॿुरिया। भाकुरनि खां पोइ हमराहनि हिक ॿिए सां ख़ुशि ताज़ाई कई। कुझु वक़्तु अॻु जंहिंजी गिला थे कयई, हाणे उन्हनि सां बिट ॾिसी संदसि ॻोठाणनि खे का घणी हैरत कोन थी। हुज़ूरो चांहि जे थर्मास ऐं कोपनि समेत ओताक ते पुॻो, हाल अहवाल थिया। वाइस चेयरमैन वलण बजट जी ॻाल्हि खोटरी। कचहरीअ में वेठल ॻोठाणनि समेत काउंसलरनि कुर्बान करीम ऐं क़ाबिल बि कन खड़ा कया। बराबरि अदा बजट त गंज हुई, पर संगत पंहिंजा हिसा कढी बाक़ी रुपयनि जा लख रुपया मूं ताईं पुॼाया आहिनि। सौदा मुंहिंजी हुई बास बासियल त इलेक्शन खटण खां पोइ पहिरीं बजट मां ई उमिरो पाक करणु ज़रूरु वेंदुसि। हूअं बि ही मिठड़े मदनीअ जो मुर्ज़ो आहे न त मुख़ालिफ़ किथे पिया खटण ॾियनि। सो हिन भेरे बजट मां मिठड़े जी चांवठ चुमी अचां। तव्हां त भले पारां दीदारनि जा ढव करे आया हो, बाक़ी रहियल आहियां मां, सो उमिरो पाक करे अचां, बाक़ी ईंदड़ बजट मां वंडे विराए खाईंदासीं। कचहरीअ में वेठल ॻोठाणो ॻाणो जंहिं कुकड़ जे खंभ सां कनु थे खोटिरियो, तंहिं उमिरि जी ॻाल्हि ॿुधी यार मोहम्मद जे उचारियल सवेर वारे जुमिले खे सारे तंज़िया मुरकणु लॻो। आॾो बि यार मोहम्मद अथनि, अंगूठो त ॾियनि। कचहरीअ में वेठल कुराड़ो कामिल जंहिंजे सवाल खे बिजां तीर बिजां अले वारो गानो ॻीही वियो हो, तंहिं नई मसीत या ड्रथल मसीत जी मरमत बचाए शायदि उमिरि खे अलाह जो कमु सम्झी मुरकणु लॻो। वाइस चेयरमैन वलण ऐं काउंसलरनि अंदर में त सड़ियूं बूटियूं थे खाधियूं, पर उमिरि जो इनकार शायदि गुनाह सम्झी कुशी कोन सघिया। महिरबानी।